बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल्लाहु अलीम आला आलम जोधनी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम थो जोड़ों जोड़ जहान जी। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई हावंद ख़ास ख़ल्के मोहम्मद मुकाई कलमो तंहिं तरीम ते चिठो चायाई अन मौला कवंत महबूबी ई उताई ॾिखी ॾिनाई बई सराऊं सैयद चए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ज़िंदगी जे हिन सुहारे पल में फ़िरक़ेवारियत ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पाक हुक़ूक़ुल इबाद जो तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी। अॼु जे 24हें प्रोग्राम जो मौज़ू आहे नियाणियूं निमाणियूं ऐं नरीना औलाद। अॼु जे सही राह जे हिन सफ़र में सना खां आहे मोहतरम अल्लामा क़ारी आशिक़ अली राजपर ताहिरी साहब जी। दोस्तों, हिन प्रोग्राम में पाण अल्लाह ताला जे लारीब किताब क़ुरान करीम ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान खे साम्हूं रखी कंहिं न कंहिं मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं गॾोगॾु सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी पिणु ॿुधंदा आहियूं। चाहींदासीं त सही राह जे हिन सफ़र जी शुरूआत पाण बहितरीन आलिम बहितरीन क़ारी बहितरीन सना खां मोहतरम अल्लामा क़ारी आशिक़ अली राजपर साहब जे हिन आवाज़ सां पंहिंजे प्रोग्राम सही राह जे सफ़र जी शुरूआत करियूं था। पखी वञा उॾामी थी पखी वञा उॾामी मुंहिंजो पुनल वजाथे मुंहिंजो सजणो वजाथे उहो मुल्क मदीना मुंहिंजो पुनल वजाथे थी पखी वञा उॾामी थी पखी वञा उॾामी थी पखाली पाक दर जूं मटियूं भरिया मदीने थी पखाली पाक दर जूं मटियूं भरिया मदीने आया साली मां बि उन जो आया साली मां बि उन जो साली आ दुनिया जाते थी पखी वञा उॾामी थी पखी वञा उॾामी मुंहिंजो पुनल वजाथे मुंहिंजो सजणो वजाथे उहो मुल्क मदीनो मिठड़ो पुनल वजाथे थी पखी वञा उॾामी। ऐं दिल्ली एॾो तड़प अल्लाह
पई ऐ दिल एॾो तड़प न रोई अल्लाह ऐ दिल एॾो तड़प न रोई इंशा अल्लाह इंशा अल्लाह इंशा अल्लाह इंशा अल्लाह पारे महीने सागे महीने मोटी हलबो मदीने अल्लाह मोटी हलबो मदीने जाओ अल्लाह हू अल्लाह अल्लाह मदीने वरी पई अल्लाह वाग मदीने वरी पई ऐ दिल एॾो तड़प न रोई ऐ दिल एॾो तड़प न रोई इंशा अल्लाह इंशा इंशा अल्लाह पारे महीने सागे महीने मोटी हलबो मदीने मोटी हलबो मदीने मोटी हलबो मदीने मोटी हलबो मदीने सुबहानल्लाह 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 ए दिल एॾो तड़प न रोई इंशाअल्लाह 12 महीने सागे महीने मोटी हलबो मदीने जी दोस्तों फ़िरके वारियत ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पाक हुकूक लिबास जो तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह जारी आहे। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अशरी ताहिरी। अॼु जे 24हें प्रोग्राम जो मौज़ू आहे नियाणियूं निमाणियूं ऐं नरीना औलाद ऐं अॼु जो सना ख़्वां आहे अल्लामा क़ारी आशिक़ अली राजपर ताहिरी साहब। दोस्तों अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्दि यख़्लुक़ु मा यशाअ यहबु लिमन यशाअ इनासन व यहबु लिमन यशाअ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाअ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। अल्लाह ताला फरमायो त अल्लाह जे वास्ते आहे बादशाही आसमाननि जी ऐं ज़मीन जी, जेको चाहे सो पैदा करे, जंहिंखे वणेसि त नियाणियूं थो ॾिए ऐं जंहिंखे वणेसि त पुट थो ॾिए या खेनि पुट ऐं धीअर गॾे थो ॾिए ऐं जंहिंखे घुरे संड बनाए, बेशक उहो ॼाणंदड़ वस वारो आहे। दोस्तों हिन आयत करीमा में पुट खां अॻु नियाणीअ जी आता जो ज़िक्र करे अल्लाह पाक नियाणियुनि जी अहमियत वधाए छॾी आहे।
छो त रब पाक ॼाणे थो माण्हू न्याणियुनि जे ॼमण खे ऐब सम्झनि था। इन ॻाल्हि खे अलाह पाक हिन तरह वाज़िह बयानु फ़रमायो आहे। ॿी आयत में अलाह ताला फ़रमायो त वइज़ा बुश्शिर अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहहु मुस्वद्दन वहुव कज़ीम यतवारा मिनल क़ौमि मिन सूइन मा बुश्शिर बिही अयुमसिकुहु अला हूनिन अम यदुस्सुहु फित्तुराब अला साअ मा यहकुमून। अल्लाह ताला फ़रमायो त जॾहिं उन्हनि मां कंहिंखे न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾिनी वञे थी त उन जो मुंहुं काराटिजी वञे थो। हीउ इंसान जी कैफ़ियत जो ज़िक्र थी रहियो आहे, इंसान जी तबई फितरत जो ज़िक्र थी रहियो आहे ऐं इंसान जी उन नाशुक्री जो ज़िक्र थी रहियो आहे जंहिं ख़ुदा जी ॾिनल नेमत ते उहो मुंहुं ख़राब कंदो आहे। त अल्लाह ताला फ़रमाए थो त जॾहिं उन्हनि मां कंहिंखे न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾिनी वञे थी त उन जो मुंहुं काराटिजी वञे थो ऐं उहो ॾुख भरियल थींदो आहे ऐं जा न्याणीअ जे ॼमण जी उनखे ख़ुशख़बरी ॾिनी वई आहे उन जे रंज सबबु क़ौम खां लिकंदो वतंदो आहे। छा उनखे ज़िलत सां रोके रखे या खेसि ज़मीन में पूरे छॾे? ख़बरदार इहो बुरो आहे जेको हू फ़ैसिलो कनि था। सुभान अल्लाह। त दोस्तो, न्याणीअ जे ॼमण जी ख़बर ॿुधण सां हमराह जो मुंहुं काराटिजी वञे थो। चवनि था त हिकु शख़्स ख़्वाबु ॾिठो त संदसि मुंहुं कारो थियल हो। सुबुह जो कंहिं माण्हू खे अची चयाईं त मूंखे मूं ख़्वाबु ॾिठो आहे। चईं छा तोखे ज़ाल आहे? चईं हा। चईं छा उहा हामिल आहे? जवाबु ॾिनई त हा। चईं पोइ उनखे न्याणी ॼमंदी जंहिंखे तूं नापसंदि कंदे? पोइ थियो बि ईअं। न्याणियुनि जे ॼमण ते अरहो थियणु ऐं ग़मगीन थियणु उनखे ऐब ऐं आर सम्झण जी अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में मुज़म्मत फ़रमाई आहे। त दोस्तो, हालांकि न्याणियुनि जो ॼमणु रहमत ऐं उन्हनि जी परवरिश पालना इबादत आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आका हबीब मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जंहिंखे ॿ न्याणियूं ॼायूं उन्हनि जी परवरिश कयाईं तव्हांजो जवान थी वियो त उहो न्याणियुनि जो पीउ ऐं मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत में हीअं गॾु हूंदासीं जीअं ही आङुरियूं आहिनि, पाण अशद आङुर ऐं विची आङुर मिलाए ॾेखारियऊं। दोस्तों, फ़िरके वारियत ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पाक हुक़ूक़ुल इबाद जो तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह जारी आहे। मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु जे 24हें प्रोग्राम जो मौज़ू आहे न्याणियूं, निमाणियूं ऐं नरीना औलाद उन्हनि जा नाला इस्म कीअं रखिजनि। इन सॼे मरहले मामले ते हिन थोरे मुख़्तसिर वक़्त में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं अॼु जो सनाख़्वा आहे मोहतरम अल्लामा क़ारी आशिक़ अली राजपर ताहिरी साहब। हिन पल चाहींदासीं त मोहतरम साईं क़ारी आशिक़ अली राजपर साहब जे ख़ूबसूरत आवाज़ में सरकार जी सना ॿुधूं। मायूस न थी दिल दर्द भरी ॾींहुं मदीने हलंदासीं। मायूस न थी दिल दर्द भरी, मायूस न थी दिल दर्द भरी ॾींहुं मदीने हलंदासीं। कॾहिं पंहिंजी बि पवंदी वाग वरी, कॾहिं पंहिंजी बि पवंदी वाग वरी ॾींहुं मदीने हलंदासीं।
तवक्कल वारा पार तरी विदा तवक्कल वारा पार तरी कॾहिं मदीने हलंदासी कॾहिं पंहिंजी बि पवंदी वाग वरी कॾहिं मदीने हलंदासी खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया वॾी दौलत वारा कीन हुया खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया वॾी दौलत वारा कीन हुया तन खे बि मिली वई ख़ुशि ख़बरी कॾहिं मदीने हलंदासी नेठि पंहिंजी बि पवंदी अदा वाग वरी कॾहिं पुनल ॾे हलंदासी ज़रा देर में ख़ैरा ख़्याल न कर कंहिंखे वॾेरो ॾिसी कॾहिं सुवाल न कर ज़रा देर में ख़ैरा ख़्याल न कर कंहिंखे सणिबो ॾिसी कॾहिं सुवाल न कर दीदार जी खुलंदी नेठि दरी दीदार जी खुलंदी नेठि दरी कॾहिं मदीने हलंदासी नेठि पंहिंजी बि पवंदी अदा वाग वरी कॾहिं मदीने हलंदासी कॾहिं मदीने हलंदासी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया तंहिं पोइ ॾिठो न रोज़ो पाक रसूल जो जी दोस्तों फ़िरके वारियत ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पाक हुक़ूक़ लिबाद जो तहक़ीक़ी प्रोग्राम सईं राह जारी आहे। मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु जे 24हें प्रोग्राम जो मौज़ू आहे न्याणियूं निमाणियूं ऐं नरीना औलाद। अॼु जो सनाख़ा आहे मोहतरम अल्लामा क़ारी आशिक़ अली राजपर ताहिरी साहब। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिंखे 3 न्याणियूं ॼायूं उन्हनि ते सब्र कयाई पंहिंजी ताक़त आहर उन्हनि खे खारायाई पीआरियाई ऐं कपिड़ा पारायाई त उहे न्याणियूं उन लाइ जहन्नम जी बाहि खां परदो हूंदियूं। मुस्नद अहमद जी रवायत कयल हदीस आहे। ॿी हदीस में पाण फरमायूं जंहिं माण्हू खे 3 न्याणियूं पैदा थियूं उन्हनि जी परवरिश पालना ते ख़र्च कंदो रहियो एसि ताईं जो उन्हनि जी शादी थी वई या वफ़ात करे वियूं त उहे उन लाइ जहन्नम जी बाहि खां हिजाब हूंदियूं। हिकु औरत अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदा कबी व उम्मी मुंहिंजा आका जंहिंखे 2 न्याणियूं हुजनि पाण फरमायाऊं त 2 बि जहन्नम जी बाहि खां हिजाब हूंदियूं। दोस्तों ॾिसो केॾो मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अज़मत सेखारी आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि हिकु औरत आई। उन सां 2 न्याणियूं गॾु हुयूं। कुझु सवाल कयाई। अम्मा साइण वटि उन महिल कत्तल जी हिकु घड़ीअ खां सवाइ ॿियो कुझु बि न हो। उहा घड़ी उन औरत खे ॾिनई। उन वठी उन खे चीरे 2 हिसा कया ऐं 2 न्याणियुनि खे ॾेई छॾियईं। पाण न खाधो, उन जीजल न खाधो, उन अंबड़ न खाधो जंहिंसां गॾु 2 न्याणियूं हुयूं जेका हुज़ूर जे रूबरू अम्मा आयशा सिद्दीक़ा जे घर आई। उहा औरत न्याणियुनि समेत हली वई त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा ॻाल्हि करे ॿुधाई त आका अॼु मूं हीउ मामिलो ॾिठो त हिकु अंबड़ जंहिं
जी महिमान नवाज़ी लाइ मूं वटि कुझु मौजूदु न हो। हिक ई कतल जी घड़ी मूं खेनि ॾिनी, पर उहा माउ न खाई ॿिन्ही खे अधो अधु करे पंहिंजे नियाणियुनि खे खारायो। दोस्तो, त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॻाल्हि ॿुधी अम्मा आयशा सिद्दीक़ा अर्ज़ु कयो त हुज़ूर फरमायो, तुलिय मिन हाज़िहिल बनात बिशैइन फअहसन इलैहिन्न कुन्न लहू सित्रम मिनन नार। जो शख़्स हिन नियाणियुनि जे ज़रिए कंहिं शइ सां आज़मायो वियो, पोइ नियाणियुनि सां चङाई कंदो रहियो, त उहे उन लाइ बाहि खां परदो हूंदियूं। यकीनन ही करम आहे, फज़ुल आहे, रहमत आहे। जहालत जे दौर में दोस्तो मूंखे मालूम आहे त माण्हुनि जो दस्तूर रहियो त जॾहिं कंहिंखे पुटु ॼमंदो हो त मुबारक ॾींदा हुआ, न्याणी मरंदी हुई त मुबारक ॾींदा हुआ। पर इस्लाम हीअ ॻाल्हि सेखारी, कंहिं भाउ खे पुटु ॼमे त बि मुबारक ॾियो, न्याणी ॼमे त बि मुबारक ॾियो। हदीस में आहे त जॾहिं कंहिंखे न्याणी ॼमंदी आहे त मलाइक मुबारक ॾियणींदा आहिनि। क़ुरान करीम में आहे त हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह खे पुट जे ॼमण जी मुबारक अल्लाह ताला पाण ॾिनी हुई। फबशरनाहु बिग़ुलामिन हलीम। पोइ असां उनखे ख़ुशख़बरी ॾिनी बुरदबार नींगर जी। हज़रत ज़करिया खे पुटु हज़रत यहया अलैहिस्सलाम जे ॼमण जी मुबारक बि अल्लाह पाक पाण ॾिनी हुई। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ए ज़करिया, असां तोखे मुबारक था ॾियूं पुट जी जंहिंजो नालो यहया आहे। दोस्तों, जॾहिं कंहिं मुस्लमान भाउ खे पुटु या न्याणी ॼमे त उनखे मुबारक ॾिजे। तोखे पुटु या न्याणीअ जे ॼमण जी मुबारक हुजे। अल्लाह खेसि नेक साले फर्मा बरदार बनाए। असुल मुबारक त उहा आहे जो पीउ जी ख़बर इन मामले मरहले में उनखे तॾहिं ख़बर ॾिनी वञे, तॾहिं ॼाण ॾिनी वञे जॾहिं उनखे ख़बर न हुजे, मालूमात न हुजे, ॼाण न हुजे। ऐं ईअं जीअं हुज़ूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼावा हुआ, तशरीफ़ फरमा थिया हुआ, अम्मा आमिना जे पाक बतन मां ज़ाहिर थिया हुआ, तॾहिं सुवेबा बानी हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जी ख़बर अबू लहब खे, हुज़ूर जे चाचे खे ॾिनी हुई। ऐं उन अबू लहब अशद आंगुर जे इशारे सां उन बानी खे आज़ादु कंदे चयो त वञ, तूं अॼु खां आज़ादु आहीं, वञी मुंहिंजे भाइटे खे खीरु पियार। त यकीनन उन आंगुर जे इशारे जो अमां रिवायतुनि में, हदीसुनि में पढ़ियो आहे। इहो उनखे फ़ाइदो थियो जो मरी वञण खां पोइ हर सूमर जी राति उन आंगुर मञा अहिड़े क़िस्म जो शफ़ाफ़ ऐं साफ़ पाणी उनखे मिले पियो जो हिकु हफ़्ते जो बाक़ी जेको अज़ाब आहे उहो उनखे विसरी वञे पियो। दोस्तों, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं कंहिंजे घर में न्याणी ॼमंदी आहे त अल्लाह जा मलाइक लही ईंदा आहिनि, चवंदा आहिनि, ए घर वारो, तव्हां ते सलामती हुजे। पोइ मलाइक उन न्याणीअ जे मथे ते हथ फेराए चवंदा आहिनि त जंहिं कमज़ोर जी परवरिश कई, रोज़े महशर अल्लाह उन जी मदद कंदो। त दोस्तो, केॾो न करम आहे, फज़ुल आहे। दोस्तों, फ़िरके वारियत ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पाक हुकूक लिबाद जो तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह जारी आहे। मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी।
अॼु जे 24हें प्रोग्राम जो मौज़ू आहे न्याणियूं निमाणियूं ऐं नरीना औलाद। ऐं हा, अॼु जो सनाख़ा आहे अल्लामा क़ारी आशिक़ अली राजपर ताहिरी साहिबु। चाहींदासीं त हिन पल हलूं सरकार जी सनाख़्वानी ॾांहुं, ऐं उन खां पोइ अव्हांखे अहम मौज़ू जी तरफ़ वठी हलां थो। केॾांहुं न वञिजो, हम सफ़र साथ में साथ ॾिजो सही राह जे हिन सफ़र में। के मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। वेठा जेके घड़ियूं रोज़े अॻियां रुगो नीर अखियुनि मारींदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। उण तुण हूंदन उथंदे वेहंदे इहे थधेड़ा थधेड़ा पसा खणंदे। उण तुण हूंदन उथंदे वेहंदे इहे थधेड़ा थधेड़ा पसा खणंदे। चवंदा ॾींहुं ख़ुदा को अहिड़ो करे उन झोरीअ में जुरंदा झिझंदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। वेठा जेके घड़ियूं रोज़े अॻियां रुगो नीर अखियुनि मारींदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। पिया तड़े पंद ॻाल्हियूं से यादि करे मन किस हिम्मत मौला वरी का करे। पिया तड़े पंद ॻाल्हियूं से यादि करे मन किस हिम्मत मौला वरी का करे। शल मरण खां अॻु में कुर्ब करे। शल मरण खां अॻु में कुर्ब करे। साढे सूर अंदर में प्यासड़ंदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा। वेठा जेके घड़ियूं रोज़े अॻियां रुगो नीर अखियुनि मारींदा। जेके मुल्क मदीने व्याहूं ता उहे सारे सजण खे प्यारो वंदा।
मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा जेके आशिक अरबीअ जा आहिनि उहे कसम खुदा जो ख़ाली नाहिनि जेके आशिक अरबीअ जा आहिनि उहे कसम खुदा जो ख़ाली नाहिनि जेके हिक हिक दम में अल्लाह चवनि जेके हिक हिक दम में अल्लाह चवनि उहे मालिक खे आहिनि वणंदा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा वेठा जेके घड़ियूं रोज़े अॻियां रुगो नीर अखियुनि मां हारींदा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा कंदा आशिक आहिनि सोता सिरन जियां हज़रत सिद्दीक़ ऐना गबिन कंदा आशिक आहिनि सोता सिरन जियां हज़रत सिद्दीक़ ऐना गबिन इहो मशहूर मोजिज़ो मुल्कन में इहो मशहूर मोजिज़ो मुल्कन में मुनकर त ॿुधी आहिनि चिड़ंदा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा वेठा जेके घड़ियूं रोज़े अॻियां रुगो नीर अखियुनि मां हारींदा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा उन मीमत मीरल मस्तानो आहे घोट नबीअ जो दीवानो उन मीमत मीरल मस्तानो सुणे घोट नबीअ जो दीवानो जंहिंजे सौसो अंदर सीने में आ जंहिंजे सौसो अंदर सीने में आ रुगो नार अखियुनि मां हारींदा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा वेठा जेके घड़ियूं रोज़े अॻियां रुगो नीर अखियुनि मां हारींदा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा जेके मुल्क मदीने वियाहूं ता उहे सारे सजण खे प्यारों दा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके मुल्क मदीने वियाहूं दा से सारे सजण खे प्यारों दा अल्लामा कारी आशिक अली राजपर ताहिरी जी ख़ूबसूरत आवाज़ में सरकार जी सना वहाँ की बुधराई सी दोस्तों फ़िरके वारियत ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पाक हुकूक लिबाद जो तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह जारी आहे मां आहियां अवांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी अॼु जे 24 प्रोग्राम जो मौज़ू आहे न्याणियूं निमाणियूं ऐं नरीना औलाद ख़ासि करे अव्हांखे जेका अहम ॻाल्हि अॼु ॿुधाइणु चाहियां थो उहा आहे इस्मे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर जो नालो असां पंहिंजे बचड़नि ते मुहम्मद नालो पहिरियां रखूं था
पोइ मोहम्मद अली, मोहम्मद हसान, मोहम्मद जुमन, मोहम्मद अज़ीम जेकी बि नाला बैदि में थियनि था, सभ खां पहिरीं जॾहिं असां हुज़ूर जो नालो रखूं था त उनजी अज़मत छा आहे, इहा बि अॼु अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। ऐं अव्हां जा खोड़ सारा मैसेज ईंदा रहंदा आहिनि, पर असीं कोशिशि कंदा आहियूं त हीउ दीनी प्रोग्राम आहे, दीनी प्रोग्राम जे विच में का शइ हावी न रहे। इन्हीअ जे करे इनशाअल्लाह अव्हां जा मैसेज बि आख़िर में शामिलु कंदासीं ऐं शुक्रिया अदाई ऐं पंहिंजे दुआउनि में उन्हनि खे यादि कंदासीं, उहे असांखे दुआउनि में आख़िर में यादि कनि जेके सही राह जे सफ़र में हम सफ़र बणिजनि था। दोस्तो, पंहिंजे बचड़नि, पुटनि ऐं नियाणियुनि ते नाला सुठा रखिजनि। इंसान जी तबीअत ऐं फितरत ते नाले जो काफ़ी असरु रहे थो। क़यामत वारे ॾींहुं किरोड़े मख़लूक जे विच में हर माण्हूअ खे संदसि नाले ऐं पीउ जे नाले सां पुकारियो वेंदो। उन करे नालो सुठो रखणु खपे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो आहे, हदीस पाक आहे अबू दाऊद में रवायत कयल त इन्नकुम तदऊन यौमल क़ियामत बिअस्माइकुम व अस्माइ आबाइकुम फहसिनु अस्माकुम। तव्हां क़यामत वारे ॾींहुं तव्हांजे नालनि ऐं तव्हांजे पीअरनि जे नालनि सां सॼा वेंदव, उन करे पंहिंजा नाला सुहिणा रखो। जंहिं कंहिं कमकार लाइ जॾहिं कंहिं मुहिम ते को माण्हू मोकिलियो त उहो बि भले नाले वारो मोकिलियो। भले नाले सुहिणे मुंहं वारो माण्हू जाॾे वेंदो कामयाबु थी मोटंदो। ख़राबु नाले ऐं ख़राबु सूरत वारो कासिद बि काॾे न मोकिलियो। मुंहिंजे आका जी हदीस आहे, इज़ा बअस्तुम रसूलन फबअसूहु हुस्नुल इस्म हुस्नुल वजह। जॾहिं तव्हां को कासिद मोकिलियो त सुहिणे नाले ऐं सुहिणे मुंहं वारो मोकिलियो। अल्लाह तबारक व तआला बि पंहिंजा जेके बि नबी रसूल मोकिलिया सभु सुहिणनि नालनि ऐं सुहिणियुनि सूरतुनि वारा हुआ। को बि नबी ऐबदार न हुयो, पर जॾहिं सभु नबियनि जो सरदार, अड़ियनि जो आधार, यतीमनि जो यार, ग़रीबनि जो ग़मख़्वार मुहम्मद मुख़्तार सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात असां वटि आया त संदन इस्म सभिनी पैगम्बरनि जे इस्मनि खां भलो, संदन सूरत ऐं सीरत सारी दुनिया में सभ खां अफ़ज़ल ऐं आला हुई। संदन इस्म बि बेमिसाल, संदन जिस्म बि तमामु बेहद बेमिसाल अज़मत, रफ़त ऐं बरकतुनि भरियो हुयो। यकीनन उन आका जी अज़मत जो छा बयानु कजे सवाइ दुरूद पाक जे। दोस्तों, हदीस पाक आहे अनसिन रज़ियल्लाहु अन्हु क़ाल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन अजमलिन नास व मिन अजवदिन नास व मिन अशजइन नास। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वालि वसल्लम सभु माण्हुनि खां सुहिणा हुआ, सभु इंसाननि खां वधीक सख़ी हुआ ऐं सभिनी इंसाननि खां वधीक बहादुर हुआ। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पसंदीदा मख़लूक पैगम्बरनि खे पसंदीदा नालनि सां मोकिलियो। उन करे असांखे बि खपे त पंहिंजे बचड़नि ते पैगम्बरनि जा नाला रखूं। हज़रत सईद बिन मुसय्यब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो, अहब्बल अस्मा इलल्लाहि अस्माउल अंबिया। अल्लाह वटि ज़ोर प्यारा नाला नबीअनि जा आहिनि। दोस्तों, हुज़ूर अलैहिस्सलाम जा सहाबी उन ते अमल करण वारा हुआ। हज़रत तलहा खे 10 पुट हुआ, 10 ते ई नबीअनि जा नाला रखिया हुआ ऐं हज़रत ज़ुबैर खे बि 10 पुट हुआ, 10 ते ई उन वरी शहीदनि जा नाला रखिया। हुन नबीअनि जा नाला रखिया, हज़रत तलहा ऐं हज़रत ज़ुबैर जेको संदन भाउ हुआ। ऐं यकीनन
इहे मुंहिंजे आका जे इश्क वारा हा, मुहबत वारा हा। उन वरी पंहिंजे बचड़नि ते शहीदनि जा नाला रखिया। हिकु ॾींहुं हज़रत तलहा चयुसि त मूं पुटनि ते नबीअनि जा नाला रखिया आहिनि ऐं तो वरी शहीदनि जा। हज़रत ज़ुबैर चयो त मां उमेदु कयां थो त मुंहिंजा बचड़ा शहादत जो दर्जो हासिलु कंदा, पर तूं उमेदु नथो करे सघीं त तुंहिंजा बचड़ा नबीअ थींदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा त अज़मत आहे, छा त सवाल जो जवाबु आहे। उनखे ख़बर हुई त मुंहिंजा बचड़ा शहीद थी सघनि था, पर हा, हुज़ूर ते नबूअत ख़तमु आहे, को बि नबी नथो थी सघे। ऐं दोस्तो, हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा जेके फ़र्ज़ंद अर्जमंद हुआ, पुट हुआ, 3 पुट ऐं 4 नियाणियूं। त उन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे बचड़े ते संदन ॾाॾे हज़रत इब्राहीम जो नालो रखियो, ॿिए ते संदन बाबे हज़रत अब्दुल्लाह जो नालो रखियो हो, त वरी 3 ते नालो क़ासिम रखियाऊं, जंहिंखे तैयब ऐं ताहिर जे नाले सां यादि कयो वेंदो हो, सॾियो वेंदो हो। दोस्तो, हदीसुनि मां इहो मालूम थिए थो त नालो रखण जो हक़ु पीउ जो आहे, माउ जो नाहे। अगरि पीउ माउ गॾिजी नालो रखनि त बहितर, पर जेकॾहिं पाण में इख़्तिलाफ़ कनि त ॿार जो उहो नालो लिखियो वेंदो जेको पीउ रखियो हुजे। नाला रखण में माण्हू सोचींदा आहिनि त भले खां भलो नालो रखिजे। के वरी दुआया नाला रखंदा आहिनि, के तारीख़ी नाला बादशाहनि, आदिलनि, फ़ातिहनि जा नाला रखंदा आहिनि, के बरकत वारा नाला चूंडे रखंदा आहिनि, के पंहिंजे पसंदीदा शख़्सियतुनि जा नाला रखंदा आहिनि, के फ़नकारनि, अदाकारनि, रांदीगरनि जा नाला रखंदा, के वरी बेमतलब अणमहलाइता नाला रखंदा। हिकिड़े माण्हू खे नियाणियूं ॼमंदियूं हुयूं ऐं मरी वेंदियूं हुयूं, उनखे नियाणी ॼाई, नालो रखियईं नमुई। हिकिड़े माण्हू जो औलाद न बचंदो हो त नालो रखियईं कौड़ो। हाणे के वरी पोढ़ियुनि औरतुनि खां नाला रखाईंदा, उहे वरी नाला बि अजीब चूंडे रखंदियूं, मितेरो, ॻहिणो, लहिणो, रमो, खमो। हाणे हक़ीक़त ई आहे त असां मुस्लमाननि खे पंहिंजे बचड़नि ते इहे नाला रखण न खपनि, जिन जो अल्लाह ऐं उनजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमुर कयो आहे, उहे ई नाला रखूं। उहे भलारा नाला, भलारनि जा नाला रखण सां घर में बरकत, रहमत नाज़ुल थिए थी। नालनि जे सदके मुसीबतूं, आफ़तूं ऐं शामतूं टरी वञनि थियूं। भलनि नालनि जे सदके आख़िरत जी निजात नसीब थिए थी। त यकीनन ई उहे नाला आहिनि, उहा अज़मत आहे, उहा रफ़त आहे जेका मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे, अव्हांखे ॿुधाई आहे। त दोस्तो, प्रोग्राम सईं राह जो सफ़र जारी आहे। ॼाणियुनि निमाणियुनि जो ज़िक्र थी रहियो आहे, नरीना औलाद जो ज़िक्र थी रहियो आहे। ऐं हा, अॼु मां अव्हांखे अहम ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां, ऐं उहा अहम ॻाल्हि आहे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जे इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखण जूं बरकतूं, रफ़तूं ऐं शफ़क़तूं कहिड़ियूं आहिनि। दोस्तो, असांजे हो त हबीब सुहिणे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक नालो केॾो न मिठो नालो आहे। उहो नालो अल्लाह खे प्यारो आहे। उन बरकतुनि भरे नाले जे सदके रोज़े महशर हज़ारें माण्हू बख़्शिजी वेंदा। शिफ़ा शरीफ़ में हदीस आहे त हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रदियल्लाहु अन्हु पंहिंजे वालिद मोहतरम हज़रत इमाम मुहम्मद बाक़र रदियल्लाहु ताला अन्हु अलैहि सलाम खां रवायत कई आहे त इज़ा कान यौमुल क़ियामत नादा मुनादी मन इस्मुहु मुहम्मदुन फलियदखुलिल जन्नत बिकरामत इस्मुहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त हिकु ऐलान कंदो त तव्हां मां जंहिंजो नालो मुहम्मद आहे उहो जन्नत में दाख़िल थिए, महबूब जे नाले जी इज़्ज़त सबबा। सुभान अल्लाह, अल्लाह खे उहो नालो कहिड़ो प्यारो आहे जो उन नाले वारे खे अज़ाब करणु रब जी रहमत खे गवारा नाहे। तो दोस्तों, सरदारनि जे सरदार मिठे मुहम्मद मुख़्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कुनियत
अबुल कासिम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुई। पाण फरमायूं त मुंहिंजो नालो भली रखो पर मुंहिंजी कुनियत न रखो। हज़रत अनस रदी अल्लाह अन्हु रवायत कई आहे त हिकु ॾींहुं सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बाज़ार मां अची रहिया हुआ त हिकु माण्हू सॼो या अबुल क़ासिम त पाण करीमन उन ॾांहुं निहारियो। उन चयो त मां कंहिं ॿिए खे सॾे रहियो आहियां। पोइ पाण फरमायाऊं त समूं बेस्मी वला तकनू बेकुनियती। बुखारी मुस्लिम जी हदीस आहे त मुंहिंजो नालो भली रखो पर मुंहिंजी कुनियत न रखो। दोस्तों हदीस पाक है, मुझे आका फरमायो मन वुलिद लहू मौलूदन फसम्माहु मुहम्मदन हुब्बालिय वतबर्रुकन बिस्मी कान हुआ व मौलूदहू फिल जन्नह। जंहिंखे पुट ॼाओ ऐं उनजो नालो मुहम्मद रखियाईं मूंसां मुहबत रखण जे पारां ऐं मुंहिंजे नाले खां बरकत वठण जे पारां त उहो माण्हू पीउ उहो बाबो जेको पंहिंजे पुट ते इहो नालो रखे थो, हुज़ूर फरमायो उहो ऐं उहो ॿार जंहिंजो नालो मुहम्मद रखियो वियो जन्नत में हूंदा। दोस्तों हदीस पाक आहे मन वलद लहू सलासत औलादिन फलम यसुम अहदम मिनहुम मुहम्मदुन फ़क़द जहल। तिबरानी कबीर जी रवायत कयल हदीस आहे त जंहिंजा 3 पुट पैदा थिया उन्हनि मां कंहिंजो बि नालो मुहम्मद न रखियाईं त पोइ तहक़ीक़ उन जिहालत कई, माना उहो जाहिल आहे। मालूम थियो त इस्म पाक मुहम्मद अहिड़ियुनि बरकतुनि ऐं भलाइनि वारो आहे, पोइ उहो नालो न रखे त जाहिल नाहे त ॿियो छा आहे। दोस्तों भाग वारो आहे उहो घर जंहिं घर में मुहम्मद नाले वारो माण्हू रहे थो। उन घर में रहमतूं ई रहमतूं, बरकतूं ई बरकतूं हुजनि थियूं। उन घर में अल्लाह जा मलाइक बि अची हाज़िरी भरींदा आहिनि। हदीस पाक में आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो इन लिल्लाहि मलाइकत सयाहीन इबादतहा अला कुल्लि दारिन फीहा अहमद औ मुहम्मद इकरामन मिनहुम ले मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेशक अल्लाह जा के अहिड़ा मलाइक आहिनि जे ज़मीन में घुमंदा फिरंदा रहंदा आहिनि। उन्हनि जो कम ई आहे जो हर उन्हीअ घर में हाज़िरी ॾींदा। यानी हर उन्हीअ घर में हाज़िर थींदा आहिनि, हाज़िरी ॾींदा आहिनि जंहिंमें अहमद या मुहम्मद नाले वारो माण्हू हूंदो आहे। यानी उन्हनि मलाइकनि जी इबादत इहा आहे, इस्म पाक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तज़ीम जे करे उहे फ़रिश्ता उते अचनि था। दोस्तों इस्म आज़म अल्लाह अज़्ज़ व जल जी ज़ाते बाबरकात खां पोइ मुंहिंजे आका मिठड़े मुहम्मद जो इस्म, छो त अल्लाह में बि अखर 4 आहिनि त मुहम्मद में बि अखर 4 आहिनि। अल्लाह बि बिना नुक़्ते जे आहे त वरी मुहम्मद बि बिना नुक़्ते जे आहे। पाण कलमो पढ़ंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह, त ला इलाहा इल्लल्लाह जी हे ते ख़त्म थी वरी जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह शुरू थिए थो उहो बि अल्लाह जी हे ते ई ख़त्म थिए थो। त दोस्तों जंहिं दस्तरख़्वान ते मुहम्मद नाले वारो हूंदो उन ताम में खोट न ईंदी। केतिरा माण्हू खाईंदा रहनि, बरकत ई बरकत हूंदी। जंहिं क़ौम जी सलाह मशवरे में मुहम्मद नाले वारो हूंदो उन फ़ैसिले में कामयाबी थींदी, इन मामले में ख़ैर ऐं बरकत थींदी। जंहिंजो नालो मुहम्मद हुजे उन जी इज़त कयो, उन लाइ मजलिस में जाइ कुशादी छॾियो, उनखे
मुंहं ते चमाट न हणो, मुंहं ते ज़ख़्म न कयो, मुंहं ते मार न ॾियो। जंहिंजो नालो मुहम्मद रखो त उनखे न मार कढो, न विरासत में उनखे महरूम रखो, बल्कि का शइ विरहायो त अवल मुहम्मद नाले वारे खे ॾियो। दोस्तो संड ज़ाल जंहिंखे औलाद नथो थिए उहा इरादो करे त पुटु ॼमंदो त उनजो नालो मुहम्मद रखंदसि, त इनशा अल्लाह उनखे पुटु ॼमंदो। जंहिंखे रुगो नियाणियूं थींदियूं हुजनि, ज़ाल खे हमल थिए त उनजे पेट ते हथु रखी चवे त पुटु आहे त नालो मुहम्मद रखियुमि, त इनशा अल्लाह ज़रूरु पुटु ॼमंदो। दोस्तों अल्लाह पाक शल हर कंहिंखे नरीना औलाद सां नवाज़े, पर हा जॾहिं औलाद ॼमे ऐं 3 ॿार ॼमनि त हिक जो नालो ज़रूरु मुहम्मद रखो। जंहिं घर में मुहम्मद नाले वारो आहे उते मलाइक बि हाज़िर थियनि था। जंहिंजो नालो मुहम्मद हुजे त उनजो अधूरो नालो न वठो। हिक घर में मुहम्मद नाले वारा 2-3 हुजनि त बि अरहा न थियो। पुटु हर को पंहिंजे पीउ जो सॾिबो आहे। दोस्तों हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कुछ मख़सूस नाला, हाणे यकीनन उहे नाला अहिड़ा नाला जेके सुहिणे सरवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां ख़ासि आहिनि, ॿियनि खे उहे नाला न रखणु खपनि। मिसाल मोहम्मद नबी, अहमद नबी, मोहम्मद रसूल, अहमद रसूल, रसूल अहमद, नबीउज़्ज़मा, नबीउल्लाह, रसूलुल्लाह, सैयदुल मुरसलीन। हाणे इहे नाला उहे आहिनि जेके हुज़ूर जी ज़ात सां मुंसलिक आहिनि, हुज़ूर जी ज़ात सां लागू आहिनि, उहे न रखणु खपनि। यासीन ऐं ताहा इहे नाला बि अस्माए इलाहिया ऐं अस्माए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। हा, ग़ुलाम यासीन या मोहम्मद ताहा यानी इन क़िस्म जो उहो नालो जंहिं जे ग़ुलामीअ जी निस्बत हुज़ूर सां ॻंढियो, पर सिधा नाला ॿिए खे न रखणु खपनि, इहे दुरुस्त न आहिनि। ऐं हा दोस्तो, नाले जो ज़िक्र थी रहियो आहे हुज़ूर जे इस्म आज़म इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, त जंहिंजो नालो मुहम्मद या अहमद हुजे त उनखे पंहिंजे नाले जे पोयां दुरूद या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न लिखणु खपे, न चवणु खपे। हा, जॾहिं सुहिणे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठो या लिखो या ॿुधो त बेशक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ ऐं लिखो। ऐं दोस्तो मां ॾिठो आहे त कॾहिं कॾहिं हुज़ूर जो नालो लिखियो वेंदो आहे त सिर्फ़ु स्वाद जी अलामत ॾिनी वेंदी आहे, जंहिंखे सम्झो वेंदो आहे त हीउ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, या वरी सलअम स्वाद लाम आइन मीम लिखियो वियो आहे, त हरगिज़ कॾहिं बि इहो जाइज़ न आहे, बल्कि इहा वॾी गुस्ताखी आहे। घटि में घटि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु लिखो। अल्लाह जे नालनि पोयां ताला या जीम रुगो लिखी छॾणु त इहो बि दुरुस्त न आहे, बल्कि ताला ऐं जल जलालहू लिखणु खपे। सहाबा ऐं औलिया जे नालनि पोयां रे ऐं ज़ुआत जो लफ़्ज़ लिखी छॾींदा आहियूं, दुआद लिखी छॾींदा आहियूं, बजाए इन जे रदियल्लाहु अन्हु या वरी अल्लाह जे कंहिं मारिफ़ वलीअ जे नाले पुठियां रहमतुल्लाह अलैहि लिखो ऐं पढ़ो। दोस्तों शहनशाह मलकुल मलूक नालो न रखो, छो त इहा सिफ़त अल्लाह पाक जी आहे। इन अख़नअस मिन इंदल्लाहि रजुलुन तसम्मा मलिकल इमलाक। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त बेशक अल्लाह वटि बदतरीन नालो उन माण्हू जो आहे जंहिंखे शहनशाह सॾियो वञे, सैयदुल कुल सभिनी जो सरदार, सैयद वुल्द आदम आदम जी औलाद जो सरदार, सैयदुन्नास सभु इंसाननि जो सरदार। इहे नाला बि न रखणु घुरिजनि, छो त इहा सिफ़त असांजे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आहे, उन में ॿियो को बि इंसान साण शरीक न आहे। मुंहिंजे आका फ़रमायो अन सैयद वुल्द आदम
वफ़ी रिवायतिन अन सय्यिदु बनी आदम, मां आदम जी औलाद में सभिनी जो सरदार आहियां। जी दोस्तों, फ़िरके वारियत ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पाक हुक़ूक़ुल इबाद जो तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह है। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु जे 24हें प्रोग्राम जो मौज़ू आहे न्याणियूं निमाणियूं ऐं नरीना औलाद ऐं ख़ासि करे इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। अॼु जे प्रोग्राम जो ख़ासि सनाख़ा मोहतरम जनाब क़ारी आशिक़ अली राजपर ताहिरी साहब। अचो त क़ारी आशिक़ राजपर जी आवाज़ में ही ख़ूबसूरत आलाप ॿुधूं। मदीनो जॾहिं ॾिठो शहर मदीनो जॾहिं ॾिठो दिलड़ी ठरी पई सुहिणा मुंहिंजी पर रोअंदे रोअंदे जॾहिं मदीनो छॾियो रोअंदे रोअंदे जॾहिं मदीनो छॾियो दिलड़ी रहिजी वई उते सुहिणा मुंहिंजी फ़क़ीर पंहिंजे महबूब खे छा थो चवे? आका मुंहिंजूं अखियूं ही अखियूं मदीने रहिजी वयूं। आका मुंहिंजूं अखियूं ही अखियूं मदीने रहिजी वयूं। पूरी थी वई वीज़ा जॾहिं पूरी थी वई वीज़ा जॾहिं जुदायूं शुरू थी वयूं। आका मुंहिंजूं अखियूं मदीने रहिजी वयूं। आका मुंहिंजूं अखियूं ही अखियूं मदीने रहिजी वयूं। पूरी थी वई वीज़ा जॾहिं जुदायूं शुरू थी वयूं। आका मुंहिंजूं अखियूं मदीने रहिजी वयूं। दर ते सुहिणा तोई सॾियो वापस मिठड़ा तोई छॾियो। दर ते सुहिणा तोई सॾियो वापस मिठड़ा तोई छॾियो। तुंहिंजे दर जे सुहिणनि यादूं आका मुंहिंजो साथ न छॾियो। तुंहिंजे दर जे मिठड़नि यादूं आका मुंहिंजो साथ न छॾियो। हर हर सोचे सोचे
घुमंदो रहियुसि मस्तीअ में उते घुमंदो रहियुसि आप ज़मज़म पीअंदो रहियुसि मस्तीअ में उते घुमंदो रहियुसि तुंहिंजे दर जे चाउठ साईं लुड़कनि सां धोंदो मां रहियुसि तुंहिंजे दर जी चाउठ सुहिणा आबहारे धोंदो रहियुसि तुंहिंजे दर जी चाउठ सुहिणा चपड़नि सां मचटींदो रहियुसि घुरियूं जेके मूं उते घुरियूं जेके मूं उते सभई मौजूं पूरियूं थियूं आका मुंहिंजो अखियूं अखियूं मदीने रहिजी वयूं आका मुंहिंजो अखियूं मदीने में रहिजी वयूं वरी वरी ॾिसां मां रोज़ो तुंहिंजो हर हर दिल में ख़्याल आ मुंहिंजो अल्लाह अल्लाह वरी ॾिसां मां रोज़ो तुंहिंजो हर घड़ी आ ख़्याल ही दिल जो वरी ॾिसां मां रोज़ो तुंहिंजो हर घड़ी आ ख़्याल ही दिल जो जे मिले मंज़ूरी दिल पर खरड़ो अॾियां उते मां पंहिंजो वरी ॾिसां मां रोज़ो तुंहिंजो दिल में ख़्याल वा हर हर मुंहिंजो जे मिले मंज़ूरी मिठड़ा खरड़ो अॾियां उते मां पंहिंजो लखे मजबूरियूं विच में लखे मजबूरियूं मिठड़ा रुकावटूं बणिजी वयूं आका मुंहिंजो अखिड़ियूं मदीने में रहिजी वयूं आका मुंहिंजो अखिड़ियूं मदीने में रहिजी वयूं पूरी थी वई वीज़ा जॾहिं जुदायूं शुरू थी वयूं आका मुंहिंजूं अखियूं ही अखियूं मदीने रहिजी वयूं सुभान अल्लाह अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां तोखे ॾिसे मॾेह मकी पसां ॿियो जी दोस्तों फ़िरके वारियत ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पाक हुक़ूक़ुल इबाद जो तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह है मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी अॼु जे 24हें प्रोग्राम जो मौज़ू हुयो न्याणियूं निमाणियूं नरीना औलाद ऐं इस्म आज़म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बरकतूं त अॼु जे हिन प्रोग्राम जो ख़ासि सनाख़ा हो अल्लामा क़ारी आशिक़ अली राजपर साहब पाण हिन पल पंहिंजे मुक़ररु वक़्त जूं हदूं क्रास करे चुका आहियूं ऐं यकीनन पाण हिन पल मोकिलाईंदासीं पर मोकिलाइण खां पहिरीं अव्हां जूं मुहबतूं चाहतूं अव्हां हिन सफ़र में हम सफ़र रहिया मां थोराइतो आहियां ऐं दुआगू आहियां उन्हनि भाइरनि ऐं भेनरुनि जो जेके हिन सुहारे सफ़र में सही राह जे सफ़र में गॾु रहनि था मां थोराइतो आहियां मोहतरम ज़ुल्फ़कार अली नोहाणी भेण सिंधु सिंधी ताहिरिया ऐं DC ताहिरी मोहम्मद जुमन हाफ़िज़ ख़ुदा बख़्श प्रोफेसर हाफ़िज़ मोहम्मद अली सुमरो साहब
मोहतरम नईम मोहम्मद जोखियो साहब, मोहतरम मोहम्मद यासीन सठियो, मोहतरम हाफिज़ वज़ीर कांदड़ो, मोहतरम शमसदीन सोलंगी, मोहतरम सिकंदर अली दोदो ताहिरी साहब, असांजो दीनी स्कॉलर, बेहतरीन शायर, बेहतरीन सनाखा, मोहतरम फ़ैज़ मोहम्मद लाशारी साहब, मोहतरम फ़ारूक सुमरो साहब, मोहतरम अली बख्श चांडियो साहब, मोहतरम निसार अहमद लाशारी साहब, मोहतरम जुल्फ़कार अली हाशमी साहब, मोहतरम हाफिज़ रुस्तम अली सोडर साहब, मोहतरम इकबाल आदिल महर, मोहतरम शफ़ी मोहम्मद शाद असांजो बलोड़ शायर, मोहतरम ख़ादिम अहले सुन्नत, मुफ्ती शाहनवास बुगियो साहब, मोहतरम फ़कीर अख्तर गोरचानी साहब, मोहतरम बाग हुसैन जोखियो साहब, मोहतरम फ़कीर इनायतुल्लाह कुरैशी साहब, मोहतरम सजन राजपर साहब, मोहतरम उमर फ़ारूक ताहिरी साहब, मोहतरम आबिद अज़ीज़ ख़ासखेली साहब, ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम सना खां मोहम्मद यूसुफ सुमरो साहब, मोहतरम हाफिज़ खुदा बख्श रिज़वी साहब, मोहतरम सादिक अली मलिक साहब, मोहतरम नबी बख्श ताहिरी साहब, मोहतरम अली आलखानी साहब ऐं मोहतरम ग़ुलाम नबी मेमण ताहिरी साहब। अवां सभिनी सजणनि जा थोरा लख लाइक, वॾा वड़, किरोड़ कुर्ब सईं राह जे सफ़र में अवां हम सफ़र रहिया। पंहिंजे मोहबत भरियनि मैसेजनि, दुआउनि, सलामनि ऐं सुभान अल्लाह जे सदाउनि सां हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणायो। जीअं बि चाहियो था हिन प्रोग्राम जूं ही ख़ूबसूरत ॻाल्हियूं, मिठियूं ॻाल्हियूं, प्यारियूं ॻाल्हियूं ऐं ग़ैर इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं, मोहबत वारियूं ॻाल्हियूं ऐं इस्लाह वारियूं ॻाल्हियूं सॼी दुनिया ताईं, आलम इस्लाम ताईं पहुचनि। तव्हां हिन प्रोग्राम खे शेयर करे, डाउनलोड करे व्हाट्सअप ग्रुपनि में हिन जी लिंक शेयर करे सघो था, त जीअं असांजा उहे दोस्त जेके हिन पल फेसबुक लाइव ते हिन प्रोग्राम जे ॿुधण खां महरूम रहिया, उहे हिन प्रोग्राम खे वरी पंहिंजे उन फ़ुर्सत वारे लम्हनि में ॿुधी सघनि। इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी खे इजाज़त ॾींदा। जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, महकंदा मुस्कराईंदा रहो, गुलनि वांगुरु टिड़ंदा रहो, पंहिंजे बचड़नि जो, ओड़े पाड़े जो, अबे अमा जो, दिलबर दोस्तनि जो, सभिनी जो ख़्यालु रखंदा ऐं हा उन्हनि जो बि ख़्यालु रखंदा जंहिंजो ख़्यालु रखण वारो केर बि नाहे। अल्लाह करीम खां दुआ है त रब करीम असां जा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए, इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी माल मिल्कियत दीन ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए, असां जा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं ख़त्म करे। रबे काइनात असां अव्हां सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि फ़ज़ुल फ़रमाए, करम फ़रमाए, ग़ैर जी मोहताजी खां महफ़ूज़ फ़रमाए, पंहिंजे रिज़्क़ हलाल मां कुशादगी सां अता करे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाॾे पेर ताॾे ख़ैर, वरी नए प्रोग्राम में पाण गॾु हूंदासीं। अल्लाह वाही।